पाकिस्तान तहरीक इंसाफ के अगवानन हलीम आदिल शेख, शुएब शाहीन ऐं ॿियनि सखर प्रेस क्लब में गॾु कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त IMF पाकिस्तान के जंग वारो मुल्क बणाए छॾियो आहे। 15 लख खां वधीक माण्हू पाकिस्तान छॾे परॾे हलिया विया आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पवे त ज़रदारी ग्रुप खे सिंध में रद्द कयो वियो आहे ऐं मनी लॉन्ड्रिंग जो पैसो एवन फील्ड ऐं दुबई में रखियो वियो आहे। जेकॾहिं इहो पैसो मुल्क वापसि आंदो वञे त डॉलर जी क़ीमत घटिजी वेंदी। मुल्क में बदअमनी सबबि को बि महफ़ूज़ नाहे। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के विच शहर में क़त्ल कयो वियो, जॾहिं त मासूम नीगरी प्रिया कुमारी खे बि ॾींहं ॾिठे जो अगवा कयो वियो। असां बिलावल भुट्टो ज़रदारी खां जवाब तलब करियूं था त प्रिया कुमारी किथे आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान गोहर खान खोसो, मैडम सफ़िया बलोच ऐं ॿिया अगवान पिणु मौजूद हुआ। बाद में PTI अगवाननि शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ते सखर प्रेस क्लब ऐं यूनियन उहिदेदारनि सां ॾुख जो इज़हार कंदे ताज़ियत पिणु कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची